You are watching 1 PM Bulletin. परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी यूसुफ रज़ा गिलानी के विकाऊ अपोजिशन लीडर ऐं संदसि इस्तीफ़ा के ड्रामो करार ॾेई छॾियो। सेनेट में परॾेही वज़ीर जे ख़िताब दौरान पीपल्स पार्टी सेनेटर्स जो एहतजाज ऐं कोड। शाह महमूद कुरैशी तनक़ीदी वार कंदे चयो त नवाज़ लीग वटि अक्सरियत हुजण बावजूदि गिलानी अपोजिशन लीडर कीअं थियो। ऐवान खे ख़बर आहे त अपोजिशन लीडर कीअं वोट ख़रीद कया। संदसि पुट तरफ़ां वोट ख़रीद करण वारी वीडियो बि सभिनी ॾिठी आहे। नवाज़ लीग सां अपोजिशन लीडर जी चूंड खां पोइ स्टेट बैंक बिल ते धकु थियो। अॻिते बि साणनि धकु थींदो। यूसुफ रज़ा गिलानी पंहिंजी गैर हाज़िरीअ ते वज़ाहत ॾिनी। अवाम ऐं मुख़ालिफ़ धुर संदसि वज़ाहत बाबति मुतमइन न आहिनि। अपोजिशन लीडर कंप्रोमाइज़ड आहे। सेनेटर दिलावर ख़ान बि ॿुधायो त अपोजिशन लीडर खेसि इजलास में घुरायो पर पाण न आयो। सिंध सरकार बाख्तियार बल्दियाती इदारा क़ाइम करण जी पाबंद आहे। सूबाई हुकूमत बल्दियाती इदारनि तहत ईंदड़ को बि नओं मनसूबो शुरू नथी करे सघे। सिंध सरकार बल्दियाती कानून जे आर्टिकल 140 सां हमआहंगी यकीनी बणाए। सुप्रीम कोर्ट बल्दियाती इख्तियारनि बाबति मुतहदा जी दरख़्वास्त उकलाए छॾी। अदालत चयो आहे त मास्टर प्लान ठाहिण ऐं उन ते अमल दरामद बल्दियाती हुकूमतुनि जो इख्तियार आहे। आइन पटांदड़ बल्दियाती हुकूमतुनि जा माली इंतज़ामी ऐं सियासी इख्तियार यकीनी बणाया वञनि। सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट जी शिक 74 ऐं 75 कलअदम करार। तकरीबन 1 साल 3 महीने 4 महीने पहले आखिरी हियरिंग हुई थी। आखिरी दिन भी है एज चीफ जस्टिस, तो वो मुनासिब समझते होंगे। मैं नहीं इस पर कमेंट कर सकता। ये वही बात है कि मुझे पता है कि जी मेरा टर्म जो है वो एंड होगा 2023 और उसके आखिरी दिन में मैं ऐसे इक़दाम करके जाऊं जिसके फार रीचिंग इफेक्ट, लेकिन वो बाइख्तियार है, उनको बिल्कुल कर सकते हैं। हमारा ख्याल है कि हमने 140A की पूरी पासदारी की है। हमने एम्पावर किया है प्राइम मिनिस्टर के पावर, कौमी असम्बली के पावर, सूबाई असम्बली के पावर, चीफ मिनिस्टर के पावर। मुतहदा जी दरख़्वास्त ते आख़िरी ॿुधणी अटकल 1 साल अॻु थी हुई। चीफ जस्टिस मुलाज़मत जे आख़िरी ॾींहं ते फ़ैसिलो ॾियणु मुनासिब सम्झो हूंदो। इहो आइन आहे त मुंहिंजे मुदे जो आख़िरी ॾींहुं आहे त को अहिड़ो फ़ैसिलो कयां जंहिंजा ॾूरस नतीजा निकिरनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह बल्दियाती इख्तियारनि बाबति फ़ैसिले ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त असां आइन जे आर्टिकल 140A जी पासदारी कई आहे। फ़ैसिले में का ॻाल्हि गैर मुनासिब लॻी त नज़रसानी जो ऑप्शन मौजूदु आहे। काबीना वज़ीर आज़म वॾे वज़ीर ऐं असम्बलीज़ जा इख्तियार लोकल काउंसिल्स खे ॾियूं त पोइ ॿिया घर वेही रहनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म जे चीन वारे दौरे जे लाइ रिथियल मनसूबनि ते एतिराज़ आहे। रुगो ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जूं रिथाऊं शामिल आहिनि। सिंध संदन नक्शे में ई न आहे। कल छलांग लगाने की देर है उनका। पार्लियामेंट में कालाबाग डैम ते ॻाल्हाइणु गुनाह सम्झो वेंदो आहे। कालाबाग जा मुतबादिल डैम बि तामीर न थिया। कंहिंखे अहसास न आहे त पाकिस्तान जा 3 दरिया विकिरो कया विया। सेनेट में भारत तरफ़ां सिंधु तास मुआहिदे जी भञकड़ी करण वारे मामले ते बहस दौरान PTI सेनेटर चौधरी एजाज़ जो बयान। मुमलिकती वज़ीर अली मोहम्मद ख़ान चयो त असां पाणी जो सही इस्तेमालु न कयो त मसइला थींदा। नवाज़ शरीफ़ जे दौर में भारत खे डैम्स ठाहिण जी इजाज़त मिली। सेनेटर सादिया अब्बासी चयो त गारगंद लाइ सवाल न कयो हो। सिंधु तास मुआहिदे ते सवाल जो जवाबु ॾिनो वञे। अली मोहम्मद ख़ान तरफ़ां गारगंद जी तरदीद। ऐं लापता शहरनि जे लाइ कानून साज़ी जो बिल बि लापता थी वियो। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी सेनेट में चयो आहे त लापता शहरनि जो मसइलो अहम आहे। लापता शहरनि बाबति बिल क़ौमी असम्बलीअ मां मंज़ूरी बाद सेनेट ॾांहुं माणियो हो। ख़बर नाहे त लापता शहरनि जो बिल सेनेट में छो पेश न थी रहियो आहे। जमहूरियत में लापता शहरनि जो मामिलो क़बूल जोॻो नाहे। चेयरमैन साहब बिल ऐवान में छो पेश नथो थिए। सेनेट चेयरमैन चयो त हुकूमत जो बिल आऊं न पर हुकूमत पाण आणे सघे थी।
मेंबर्स ग़लतफ़हमी ख़त्म कनि, पार्लियामानी मामलनि जी वज़ारत बिल ॾींदी त ऐवान में आणींदुसि।